दादू मां ख़बर शामिल क्यों था। मंसूर चांडियो की रिपोर्ट मुताबिक नौजवान के कातिलन की गिरफ्तारी मार्च प्रेस क्लब आॾो धरणो पुलिस खिलाफ शदीद नारेबाज़ी। 40 ॾींहं अॻु मोटरसाइकिल फुर के मज़म्मत दौरान हथियारबंदनि हथां क़तल थियल दानिश जमाली के वारसनि सिविल सोसाइटी वापारनि शहरनि जो मुख्य कातिलन की गिरफ्तारी लाइ एहतजाज। मक़तूल के वारसनि रफ़ीक जमाली, अब्दुरऊफ़ जमाली, सज्जाद जमाली, अली जमाली, क़ौम परस्त अॻवान न्यास कालानी, कामरेड न्यास पंवर, सिविल सोसाइटी अॻवान राजा रफ़ीक पंवर, साजिद मस्तो ऐं ॿियनि पारां म्यूनिसिपल पार्क खां हथनि में प्ले कार्ड खणी मार्च करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो आहियूं। 40 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य कातिल गिरफ्तार न करे सघी आहे। गिरफ्तार थियल जवाबदार न्याज़ जमाली ऐं सहूलतकार वहीद लगारी मुख्य जवाबदार जा नाला पुलिस आॾो पेश कया आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ्तार करण में रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो करे रही आहे। 40 ॾींहं खां वारस इंसाफ़ लाइ दरपदर आहिनि। पुलिस रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो करे रही आहे। फोरू लोफर सरियाम हथियार खणी फोरूं करे रहिया आहिनि। आख़िर केसीं ताईं नौजवाननि जो क़त्ल आम थींदो रहंदो। चीफ जस्टिस सिंध नोटिस वठी IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां पुछाणो कयो वञे। यादि रहे त 40 ॾींहं अॻु दादू शहर जे मज़दूराबाद पाड़े में फुर मज़म्मत दौरान नौजवान दानिश जमाली मारिजी वियो हो, जॾहिं त संदसि दोस्त दिलावर बोज़दार ज़ख़्मी थी पियो हो।